नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदड़ सिंध हुकूमत प्राइमरी स्कूल 21 जून सूमर का खोलण जो फैसलो करे वरतो है, जॾहिं त समूरे सूबे जूं मज़ारूं ऐं अम्यूज़मेंट पार्क्स 28 जून ते खोलण जो फैसलो कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो, जंहिं में सूबाई वज़ीर अज़रा पेचियो, सईद गनी, नासिर शाह, मुर्तज़ा वाप ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान ब्रीफिंग में ॿुधायो वियो त सिंध में कोरोना वायरस जी सुञाणप जी शरह 3.9 थी वई है। कराची में 8.08, हैदराबाद 4.3% है। कराची शिरकी 14%, ॾखण 10%, सेंट्रल 9%, गरबी 8%, मलीर, कोरंगी ऐं सखर में 7.7% केसेस रिपोर्ट थिया आहिनि। ब्रीफिंग में वधीक ॿुधायो वियो आहे त एयरपोर्ट ते ईंदड़ 42,532 मुसाफ़िरनि जा टेस्ट कया विया, जिन मां 95 मुसाफ़िर हकारी आया। उन मौके ते वॾे वज़ीर चयो त सिंध में कोरोना जी केसेस में घटिताई थी रही आहे ऐं घटिताई तॾहिं थींदी आहे जॾहिं अवाम SOPs ते अमल कंदी रहे। अञा ज़िले शर्की ऐं ज़िले ॾखण में केसेस तमामु वधीक आहिनि। टास्क फोर्स सूबे में कोरोना जी सूरतहाल खे ॾिसंदे 21 जून खां समूरे सूबे में प्राइमरी स्कूल, जॾहिं त 28 जून खां मज़ारूं, अम्यूज़मेंट पार्क्स ऐं इंडोर जिम खोलण जो फैसलो कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।